हाँ नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में हिक ॿी अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ ज़रदारी जे समूरनि केसनि खे सियासी मज़ाक़ करार ॾींदे चयो आहे त अॻूणे सदर खे नेब अदालतुनि में घेलियो पियो वञे। केस सिंधुजा ऐं ट्रायल पिंडी में थी रहियो आहे, जंहिं ते एतिराज़ आहिनि। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसातुनि सबबि अंदरूनी सिंध में तमाम घणो नुक़सान थियो आहे। कराची जी बरसातुनि जी सूरताल ॾेखारींदड़ हितां जी सूरताल खे बि ॾेखारनि। बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसातुनि सबबि सिंध में 25 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। सॼो मीरपुर ख़ास बोर जे पाणी में ॿुॾल आहे। बरसातुनि सबबि ज़राअत खे बि वॾो नुक़सान थियो आहे। हिन वक़्तु बरसात मुतासिरनि खे हंगामी बुनियादुनि ते रिलीफ जी ज़रूरत आहे। इमरान खान कप्तान बणिजी बरसात मुतासिरनि जी मदद करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त आसिफ ज़रदारी ते समूरा केस सियासी मज़ाक़ आहिनि। अहिड़ी मज़ाक़ बंदि थियणु घुरिजे। अरबे ख़रबेर पंहिंजी करप्शन जो चई मीडिया ते बदनाम कयो पियो वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम आहिनि त हुनखे तोहफ़ा मिलिया, उनजी रक़म अदा न कई, जेका मज़ाक़ आहे। नाज़रीन, असां हिकु ॿी अहम ख़बर शेयर कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ ज़रदारी जे समूरनि केसनि खे सियासी मज़ाक़ करार ॾींदे चयो आहे त अॻूणे सदर खे नेब अदालतुनि में घेलियो पियो वञे। केस सिंधुजा ऐं ट्रायल पिंडी में थी रहियो आहे, जंहिं ते एतिराज़ आहिनि। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसातुनि सबबि अंदरूनी सिंध में तमाम घणो नुक़सान थियो आहे। कराची जी बरसातुनि जी सूरताल ॾेखारींदड़ हितां जी सूरताल खे ॾेखारनि। बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसातुनि सबबि सिंध में 25 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। सॼो मीरपुर ख़ास बोर जे पाणी में ॿुॾल आहे। बरसातुनि सबबि ज़राअत खे बि वॾो नुक़सान थियो आहे। हिन वक़्तु बरसात मुतासिरनि खे हंगामी बुनियादुनि ते रिलीफ जी ज़रूरत आहे। इमरान खान कप्तान बणिजी बरसात मुतासिरनि जी मदद करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त आसिफ ज़रदारी ते समूरा केस सियासी मज़ाक़ आहिनि। अहिड़ी मज़ाक़ बंदि थियणु घुरिजे। अरबे ख़रबेर पंहिंजी करप्शन जो चई मीडिया ते बदनाम कयो पियो वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम आहिनि त हुनखे तोहफ़ा मिलिया, उनजी रक़म अदा न कई, जेका मज़ाक़ आहे।